के ॾिसण जे लाइ ज़ाल वठी आयो, ॿारड़ा वठी आयो, पाण बि ग़रीब आयो। जेॾी महिल बादशाह जे महल जे दर ते आयो त दरबारनि अंदरि न छॾियो। हे चिनल पाटल कपिड़नि वारो हे काॾे वेंदो बादशाह जे महल में अंदरि न छॾियो। बादशाह पाण निकितो ॿाहिरि त ही गरीब अचे क्यों बीठो। हुनखे नौकर चाकरनि खे धिकनि पिया परे पिया हटाइनि। बादशाह पुछो केरु छो बीठो आहे? सही ख़बर न आहे केरु चढ़ियो आहे, पागल आहे, इहो आयो आहे। बादशाह चयो छॾियो परते थियो, हिनखे सॾु कयो। पुछा कीअं त तूं छो आई? जी मां मुंहिंजा बच्चा असांखे सिक हुई त असां पंहिंजे बादशाह खे ॾिसूं, कुझु वठणु करणु कुझु न आयो आहे न, को मूंखे ज़रूरत आहे, बसि तोखे ॾिसणु आहे। असां मसरूफ़ माण्हू तव्हां सां जे लाइ वांदा वेठा आहियूं, जो तव्हां धनारनि पवारनि सां असां वेठा मिलूं, वरी तव्हां वेठा पाण ॾेखारियूं। कढोसि हिनखे ॿाहिरि। बादशाह हुनखे महल में कढाई। हाणे जे 2 मिंट उन ग़रीब सां वेहे हा त हुनजी दिलि ख़ुशि थिए हा, उन सां हथ मिलाए हा त हुन ग़रीब मिसकीन जी दिलि ठरी पवे हा, पर ईअं न कई। ख़ुदा जी कुदरत उन बादशाह जे ताज ऐं तख़्त ते हिकिड़ो अहिड़ो इनकलाब आयो जो जेके हिन जा दुश्मन हुया उहे क़ाबिज़ थी विया। ही राति जो महल मंझां निकितो, पंहिंजी ज़ाल पंहिंजा ॿार वठी निकितो त सिर बचायां। हिन जे पुठियों हुनजी तलाश वारा बि हुजनि। ही राति जे ऊंदाही में निकितो त मथां मूंखे ॾिसी वठनि। पोइ पंहिंजे शहर खां ॿाहिरि निकितो, को ॻोठ हुयो, को ॿराड़ी जो हिकिड़ो कखां झुॻो ॾिठईं, को झूपड़ो ॾिठईं, उन में अंदरि घिरी वियो। मथां दुश्मन अची वञनि, इहो तलाशी करण वारा हलिया वञनि त को ताड़ियां। उते अंदरि वियो उन घरड़े में। उहो घर उन माण्हू जो हुयो धनार जो जेको बादशाह जे दर ते आयो। उहा हुनजी ज़ाल, उहे हुनजा ॿार। हुननि जो ॾिठो त हीअ असांजो बादशाह आयो आहे, ख़ुशीअ में न पिया बापनि ई त पिया कनि। उन्हनि जेको उन्हनि जो हाल हुयो उन मुताबिक़ उन्हनि बिस्तरो विछायो ऐं उन जे लाइ पंहिंजा अंगण साफ़ कयो, उन्हनि खे मानड़ी खारायूं। जेको त उन्हनि जो हाल हुयो, को दाल हुई या रोटी हुई या छा हुयो। हुननि जी मुहबत, हुननि जी उल्फत ॾिसी बादशाह खे अखियुनि में ॻोढ़ा अची जी मूंखे इहा सज़ा उहा मिली आहे, मुंहिंजे ताज ऐं तख़्त मंझां मूंखे छो कढियो वियो, मुंहिंजे बचनि खे छो कढियो वियो। मूं हिन ग़रीब खे नफ़रत करे पाण खां तड़ाए छॾियो हो न। अलाह ताला उन जे दर ते मूंखे हाणे आयो आहे, उन जी मानी उन सां गॾु मिलण। अलाह जो फ़ैसिलो। कॾहिं बि तव्हां कंहिंखां नफ़रत न कंदा कयो, कंहिंखे घटिया न सम्झंदा कयो। पोइ तव्हां सां मिले थो सिक सां मोहबत सां, तव्हां उन सां 2 लफ़्ज़ मिठा ॻाल्हाईंदो त तव्हांजो को पेट्रोल सड़ी त कोन वेंदो, ख़र्च त कोन लॻंदो न। मोहबत सां कुर्ब सां जेकॾहिं कंहिं सां मुर्की ॻाल्हायो, अतबस्सुम बि अखीक सदका। जेकॾहिं पंहिंजे भाउ सां मुर्की मिलो न, ॼण तव्हां उठ ख़ैरात करे जेकॾहिं कंहिंखे तव्हां गबो मानी जो खारायो, कंहिं उञारे खे पाणी पियारियो, कंहिं बुखारे खे तव्हां मानी खारायो, इहो वॾो अमल आहे, वॾो साले अमल आहे, जेको अलाह वटि मक़बूल अमल आहे। क़यामत जो ॾियारो थींदो त सही मुस्लिम में हदीस आहे, क़यामत जे ॾियारे में अलाह ताला जो हिकिड़ो माण्हू बानो ईंदो, पोइ रब करीम उनखे फरमाईंदो त मां बुखारो हुउसि तो वटि आयुसि, मूंखे मानी न खाराई। अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला तूं त खाइण पीअण खां पाक आहीं, तोखे मां कीअं खारायां? हा, रब फरमाईंदो मुंहिंजो फलाणो बानो बुखारो तो वटि आयो हो न, जेकॾहिं उन खे खाराई हा त उहो तूं मूं वटि लही हा। रब फरमाईंदो त मां
उन्यारो उस्तो वट आयो तो मुखे पानी न प्यारियो मुझा मौला तू तो पीण का पाक आहीं तोखे कीअं पानी प्यारियां रब फरमाईंदो मुझो फलाणो उन्यारो बानो तो वट आयो हुयो जे उन्हे के पानी प्यारी हां त जणो वो तू मूं वट लही अल्लाह सुभान अल्लाह हज़रत क़िबला आलम ने रिवायत बयान फरमाईंदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम की इश्तियाक थियो रब जो अर्ज़ की मुझा मौला कॾहिं त मुंहिंजो मेहमान थी मुंहिंजा महबूब मुंहिंजा रब मुंहिंजा महबूद कॾहिं त मुंहिंजे अंगण ते अच अल्लाह ताला जल्ल शान जी तरफ़ां वही आई त मूसा असां फलाणे ॾींहुं तुंहिंजा महिमान सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन ख़ुशीअ में पंहिंजे बनी इसराइलनि जी क़ौम खे दावत ॾिनी त फलाणे ॾींहुं मूं वटि गॾु थियो मुंहिंजे रब जो जलवो थियो सुभान अल्लाह पोइ उम्मत अचे गॾु थी ख़ल्क़ ख़ुदा जी अचे गॾु थी हज़रत मूसा अलैहिस्सलाम लंगर ठहिरायो माण्हुनि खे खाराइण जे लाइ लंगर जा अंबार गॾु थी विया वधी पची तयारु थिया हाणे सभिनी खे इंतज़ार हुयो त केॾी महिल रब जी ज़ात जो जलवो ज़ाहिर थींदो हर को तजल्ली ॾिसंदो रब जी हिकिड़ो माण्हू ग़रीब मेरड़नि कपिड़नि वारो हज़रत मूसा खे चई मूसा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे मूंखे मानी खारा सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाए त हे ॾिस ख़ल्क़ सभु इंतज़ार में वेठी आहिनि बे इंतज़ार में जेॾी महिल मुंहिंजे रब जो जलवो ज़ाहिर थींदो उन खां पोइ सभिनी खे लंगर खाराइबो जी मां तकिड़ो आहियां वेहंदुसि कोन मूंखे खाराइणो थी त मां बुखारो आहियां गबो मानी जो खारा हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे झिणके ऐं फरमायो त इंतज़ार कर ॿियनि सां गॾु उहो माण्हू हलियो हज़रत मूसा इंतज़ार में पूरी उम्मत साईं जी इंतज़ार में केॾी महिल तजल्ली थी थिए केॾी महिल जलवो ज़ाहिर थो थिए ॾींहुं गुज़री वियो शाम थी वई टेपारी थी वई सिज लही वियो पर जलवो ज़ाहिर न थियो माण्हू जिमे गोयूं करण लॻा हज़रत मूसा खे चयूं त मूसा तो त असांखे घुरायो त मुंहिंजे रब जो जलवो ज़ाहिर थींदो कुझु कोन थियो जेॾी महिल शाम थी राति थी वई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला तूं बादशाह बेनियाज़ आहीं तोखे न जलवो ॾेखारणो मूंखे चवीं त न हाणे ख़ल्क़ मूं ते खिले थी पई रब फरमायसि त मूसा मां तो वटि आयुसि मां बुखारो हुयुसि पर तो मुंहिंजो क़दुरु न कयो तो मूंखे मानी न खाराई अर्ज़ु कई मुंहिंजा मौला हे त मूं सॼो एतमाम तुंहिंजे लाइ कयो हो तोखे कीअं न मां खारायां पर तूं त खाइण खां पाक आहीं तोखे कीअं मां खारायां रब फरमाए जेको मुंहिंजो फलाणो बानो आयो हुजे उन खे खाराई हा त ॼणो की मूं अलाह खे थो खारायां मूसा मां आयो हुउसि तो मुंहिंजो क़दुरु न सुञाणे कॾहिं बि कंहिंखां नफ़रत न कयो कंहिंखे घटिया न सम्झो कंहिंखे पंहिंजो हिकारत जी नज़र सां न ॾिसो ख़ुदा ॼाणे उन जो अलाह वटि छा मक़ाम हुजे छा हर फ़क़ीर दी इज़त करीम त ख़ाजा ख़िज़र हयात हो वई हर पानी दी इज़त करीम त आइयो आब हयात हो वई हर काग़ज़ दी इज़त करीम त क़ुरान दी आयात हो वई हर काफ़िले दी इज़त करीम त सोहणे नबी दा साथ हो वई अल्लाह ताला जल्ल शानो शल असांखे वा ईद जे वा सुञाण वारी अख नसीब